खाइण पीअण सस्तो आहे साईं, राह सस्ती आहे हिते। बसि हिते इहो मसइलो आहे, लैंग्वेज जो मसइलो आहे। दुबई में तव्हांखे उर्दू सिंधी इहे मिली वेंदा। बसि दोस्तो, हाणे हिन पुल ते हलंदासीं, तव्हांखे नज़ारा ॾेखारींदा, घुमाईंदा तुर्की जा। जर्मनी वारनि सां हीअ गिफ्ट कई तुर्की के। बस साईं हिन वक़्तु उर्तकोई में मौजूद आहियूं, समुंड जे पासे में। हाणे साईं ॾिसूं कहिड़ा नज़ारा अचनि था। तव्हांखे उहो कई गुज़ारिश बाबा, लाइक शेयर थींदो हले। शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। इस्तांबुल तुर्की जा नज़ारा साईं। रश खां पोइ साईं साम्हूं एशियन साइड। वाह वाह, पूरो साईं इस्तांबुल शहर आहे, ॿिन्ही पासनि खां विच में ई उतरिया। बसि साईं तेज़ी सां वधंदा अॻिते। वाह, बिल्कुलु साईं, गोल्डन गेट वांगुरु। हे ॾिसो साईं, पुॼी वियासीं पुल ते। छा त नज़ारा। वाह वाह, अॻुड़े साईं उते हेठि वेठा हुआसीं हिन मस्जिद वटि, ब्लैक सी क्रॉस कयूं था साईं। हे यूरोप वारी साइड, हे साम्हूं साईं एशियन साइड। वाह वाह, हा साईं, हेॾे बि पूरो शहर। हे साईं समुंड। हिते बि साईं तव्हां अगरि तस्वीरां ॾिठी, और तो कोई घुमी फिरी। शेयर बाबा शेयर थींदो हले, छो त शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। माशाल्लाह हिते त इहा तमामु प्यारी जामी मस्जिद। हा साईं, वाह। साम्हूं साईं इहो टावर आहे, होटल आहे। असां प्यारो दोस्त साईं मुज़म्मिल अब्बासी साहब आयल आहे अमेरिका खां, हुन सां मिलण वञूं था पिया। मस्जिद साईं, इहे राति जी ज़िंदगानियूं अथव इस्तांबुल में। बसि साईं हलदे हलदे जॾहिं अचानक हेॾी ख़ूबसूरत मस्जिदियूं अची वेंदियूं आहिनि न तुर्की में। वाह वाह, सुभान अल्लाह साईं। ॿ मीनार ऐं गुंबद, हितां जी मस्जिदनि जो साईं नक्शो इहो आहे। पहाड़ी ते बि जिथे बि तव्हां ॿ मीनार ॾिसो, इस्तांबुल तुर्की में ख़ासि करे मस्जिदियूं साईं हिकु ई नक्शो रखी वेठा आहिनि। ऐं हिननि दुनिया में जिथे बि तुर्की मस्जिदियूं डोनेट कयूं आहिनि या ठारायूं आहिनि, सॼनि जो नक्शो अहिड़ो ई रखियो अथऊं। हे साईं होटल टावर, विच में मेट्रो हले थी वई। हिकिड़ी ॿी वीडियो में तव्हांखे डिटेल मेट्रो इहा ॾेखारीसीं, साम्हूं टावर से। ऐं असां वञी रहिया आहियूं पंहिंजे प्यारे दोस्त। हाणे मां एशियन साइड ते आहियां था, टावर होटल। वाह वाह, छिक बाबा छिक छिक छिक, अरे पट बाबा पट कमरा। हलदे हलदे साईं हिते आसमान खे छूंदड़ बिल्डिंगूं अची वयूं आहिनि, गुनागून कम थी वियो आहे। वाह वाह, हे ॾिसो। खाइण पीअण सस्तो आहे साईं, राह सस्ती आहे हिते, दुबई खां त सस्ती आहे। बसि हिते इहो मसइलो आहे, लैंग्वेज जो मसइलो आहे। दुबई में तव्हांखे उर्दू सिंधी इहे मिली वेंदा, इंग्लिश मिली वेंदी कॉमन, अरबन खे बि इंग्लिश ईंदी हूंदी। पर हिते साईं सिर्फ़ु तुर्की ज़बान आहे, उहो थोरो चैलेंज ईंदो आहे। त इन खां अलावा साईं जाम बिज़नेस, जाम माण्हू, जिते माण्हू आहे उते धंधो आहे। हिननि जी पंहिंजी आबादी, हुन सां गॾोगॾु साईं हिते टूरिस्ट जाम ईंदा आहिनि। पाकिस्तानी होटल त तव्हां खोले था सघो, छो त काफ़ी पाकिस्तानी माण्हू बि ईंदा आहिनि। हा हा,
साईं 15 किलोमीटर खां मथे थी वियो आहे। हिकिड़ो पासो चुनो हल हल ऐं बिल्डिंग ऐं गाॾियूं ऐं रस्ता पर शहर नथो पुटे। इस्तांबुल एॾो वॾो शहर आहे। हेॾे बि ॾिसो मस्जिद जा मीनार मथे पहाड़ी ते घर हुई छिक छिकां लॻी पई आहे साईं। तुर्की में इस्तांबुल शहर तुर्की खुटे ई ॻाल्हि माशाअल्लाह। हल आहे साईं हल अञा तकरीबन 5 किलोमीटर ॿिया आया आहियूं। हिन पासे ॾांहुं साईं बिल्डिंगियूं वग़ैरह हेॾो पार्क ठहियल अथनि स्पोर्ट्स सेंटर ठहियल अथनि ॿारनि जे लाइ झूला ठहियल अथनि हेॾे वाह होटल खाया पिया मौज किया कैफे पूरा साईं। हिते साईं असांजो यार आयल आहे तव्हां सम्झी वेंदव उहो दोस्त ॾिसी करे माशाल्लाह मस्जिदनि जा नक्शो साॻियो ई मीनार बसि साईं। बाक़ी माशाल्लाह जाते काथे साईं ख़ुशी थी थिए तुर्की जा जटा ॾिसी करे। तुर्की फ्लैग साईं जाते काथे लॻल आहे। वॾो को पार्क स्पोर्ट्स एरिया अथनि साईं। बसि साईं मंज़िल ते पहुची वियासीं। हे साईं उहा जॻह आहे जिते संगत वेठी आहे। उस्ताद बसि हितां न्यूट्रल कंदो। वाह वाह साईं लाइन में होटल लॻा पिया। बसि उस्ताद इस्तांबुल